नवाज शरीफ, शहबाज शरीफ ऐं ज़रदारी इन्हनि टिनि ऐं चइनि माण्हुनि खां वधीक को चोर, लुटेरो ऐं लोफर तव्हांखे नज़र अचे थो। मुल्क में बेरोज़गारी आहे, बुख आहे, बदहाली आहे, उहा तव्हांखे नज़र ई नथी अचे। तव्हां सिर्फ़ु हिक ॿिए जी जुॾा पट करण में पूरा आहियो। इन्हनि खे इहा परवाह ई कोन्हे त सिंध जो माण्हू, बलूचिस्तान जो माण्हू पाणी में बुॾे थो पियो, ॿोॾ में बुॾे थो पियो, या अवाम परेशान आहे, राति जो निंडूं नथा करे सघनि त मथां ॿोॾ जो पाणी अचे, असांजा बचा लुड़ी वञनि। असल त ही नालाइक, नाहल, ही सभु गॾु थिया आहिनि। साॻाई चोर, लुटेरा ऐं लोफर। ॾिसो, सभ खां पहिरियां त इल्ज़ाम लॻाईंदड़ केरु आहिनि? नवाज शरीफ, शहबाज शरीफ ऐं ज़रदारी इन्हनि टिनि ऐं चइनि माण्हुनि खां वधीक को चोर, लुटेरो ऐं लोफर तव्हांखे नज़र अचे थो। सिंध में, पाकिस्तान में बुख, बदहाली, बेरोज़गारी जो हींअर कारण केरु आहे? ये साॻाई ज़रदारी, नवाज शरीफ, शहबाज शरीफ जेके चवनि था त फॉरेन फंडिंग पई थिए। हिननि पाण जेको पैसो हितां खां पाकिस्तान मां, सिंध मां खणी करे ॿाहिरि मुल्कनि में लुटियो आहे, उते पंहिंजा बैंक बैलेंस ठाहिया आहिनि, उते अॾावतूं कयूं, उते इमारतूं ठाहियूं आहिनि, उनजो पुछाणो केरु कंदो? हे ईअं था चवनि ॼण ही नेक नियत हुजनि ऐं ॿिया सभु चोर आहिनि। जेकॾहिं इमरान ख़ान बि कई आहे त उनखां बि पुछाणो थियणु खपे। पर सिर्फ़ु इहा वावेला करणु बाबति सभ खां पहिरियां तव्हांखे मुल्क में छा पियो थिए, मुल्क में बेरोज़गारी आहे, बुख आहे, बदहाली आहे, उहा तव्हांखे नज़र ई नथी अचे। तव्हां सिर्फ़ु हिक ॿिए जी जुॾा पट करण में पूरा आहियो। नवाज शरीफ खे या शहबाज शरीफ जॾहिं खां वज़ीर आज़म थियो आहे, उनखे इहा परवाह आहे त सिंधी माण्हुनि खे या हितां जे माण्हुनि खे को अटो मिले थो, गिह वठी सघनि था, पेट्रोल वठी सघनि था, सभु कुझु महांगो थी चुको आहे। पर हिननि खे सिर्फ़ु जुंडा पट यादि आहे त इमरान ख़ान खे केॾीमहिल नाल कराइणो आहे, फलाणे माण्हू खे केॾीमहिल गिरफ़्तार कराइणो आहे। सिर्फ़ु हिक ॿिए खे गिरफ़्तार कराइण जे चकर में हिन जी सिर्फ़ु सियासत इन हद ताईं महदूद थी वई आहे त हिक ॿिए जा गिरबान पकड़ियो, गेलियो, बाक़ी आवाम भले परेशानी में हुजे, बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी में हुजे, हिननि खे आवाम सां को सरोकार ई न आहे। बयानबाज़ी करण वारा केरु आहिनि? मां उहा ई ॻाल्हि कंदुमि त साॻाई चोर, लुटेरा ऐं लोफर शर्जील में मन ॾींहुं राति प्रेस कॉन्फ्रेंस थो करे, जेको पाण करप्शन जे इल्ज़ामनि में कई दफ़ा जेल वञी चुको आहे, अॼु ताईं उहो केसनि में मुलविस आहे, करप्शन में मुलविस आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ख़ुदि करप्शन में मुलविस आहे, उहे अची प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि था, उहे अची ॻाल्हियूं कनि था। असां चऊं था त बाबा ठीकु आहे, जेको बि करप्शन में मुलविस हुजे, फॉरेन फंडिंग में मुलविस हुजे, उनखे सज़ा मिलणु खपे। पर असां इहो था चऊं त तव्हां पंहिंजी जुंडा पट बंदि कयो, हिक ॿिए जा गिरबान पकड़णु बंदि कयो। तव्हांखे सभ खां पहिरियां तरजीह जेका ॾियणु खपे उहा आवाम खे ॾियणु खपे, जेका हिन वक़्तु बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी जे करे परेशान आहे। धरती धणी तहरीक हिन वक़्तु सॼी सिंध में कमु करे थी पई। इनशाअल्लाह असांजा नौजवान सिंध में तरक़ी, बहितरी जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा। का संजीदगी नज़र नथी अचे। हिननि खे इहा परवाह ई कोन्हे त सिंध जो माण्हू, बलूचिस्तान जो माण्हू पाणी में बुॾे थो पियो, ॿोॾ में बुॾे थो पियो, या हिननि खे परेशानी न आहे। अवाम परेशान आहे, राति जो निंडूं नथा करे सघनि त मथां ॿोॾ जो पाणी अचे, असांजा बचा लुड़ी वञनि, असांजो अल तल लुड़ी वञे, उहे परेशान लॻा पिया आहिनि। ऐं हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि खे इहा लॻी पई आहे त फलाणो माण्हू नाहल आहे, फलाणो माण्हू नालाइक आहे। असल त ही नालाइक, नाहल, ही सभु गॾु थिया आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवाम खे बेवकूफ़ बणाइण जे करे। पर असां सिंधी क़ौम खे इहो सम्झणु खपे त ही सभु जा सभु हुक्मरान तव्हांजा दुश्मन आहिनि। हिननि खे तव्हां गिरबान मां वठो, इन खां पहिरियां जो ही तव्हांजे गिरबान में वठनि।